मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जेको रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी थरपारकर जो चेयरमैन जी हिदायतुनि ते रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी थरपारकर जे सेक्रेटरी इरफानुल्ला रिंद अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस सां गॾु गाॾियूं रोके मुसाफ़िरनि खां किरायनि बाबति मालूमात वरिती ऐं ईद उल फितर जे मौक़े ते मुसाफ़िर गाॾियुनि पारां माण्हुनि खां मुक़ररु कयल किरायनि खां वधीक किरायो वसूल कंदड़ 13 गाॾियुनि ते 7,500 रुपया ॾंड विधो, जॾहिं त 9,600 रुपया गाॾियुनि वारनि खां वापसि वठी मुसाफ़िरनि खे वापसि कया। रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी थरपारकर जे सेक्रेटरी इरफानुल्ला रिंद पंहिंजे जारी कयल पधिराई में ॼाणायो आहे त ईद उल फितर जे मौक़े ते वधीक किरायो वसूल कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। हिन ज़िले जे मुख़्तलिफ़ रूटनि ते हलंदड़ गाॾियुनि जे मालिकनि खे चिताव ॾिनो आहे त इहे ईद उल फितर जे मौक़े ते मुसाफ़िरनि खां मुक़ररु कयल किरायो वसूल कनि, ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।